हालात शहर में हलंदड़ बेनज़ीर इनकम सपोर्ट जी आयल किस्त मां कटौती धामधूम सां जारी। एजेंटनि पंहिंजी रियासत क़ाइम करे वरिती। 1000 खां 7000 ताईं कटौती जारी। इंतज़ामिया मुकम्मल ग़ाइब। पैसा कढवाइण लाइ आयल औरतूं सख़्त परेशानी सबब सरापा एहतजाज कंदे औरतुनि चयो त असां मुस्तहिक़ ग़रीब औरतूं आहियूं। असांजे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी आयल रक़म मां डिवाइस एजेंट माफ़िया 1000 खां 7000 रुपया सरेआम कटौती करण लॻा। पर लाॻापियल अख़्तियारियूं भाङी भाईवार हुजण जो इंकशाफ थियो आहे। तंहिं करे अख़्तियारियूं को बि नोटिस नथियूं वठनि। जेके औरतूं बेनज़ीर इनकम सपोर्ट जी किस्त मां कटौती नथियूं करण ॾियनि, उन्हनि खे अंगूठनि जा बहाना ॼाणाए रुलायो थो वञे। ऐं हिननि औरतुनि चयो त महांगाई जे दौर में एजेंटनि जे दुकाननि जा चकर काटे थकिजी पयूं आहियूं। हुननि चयो त जेके एजेंट माफ़िया डिवाइस होल्डर ग़रीब औरतुनि जे पैसनि मां कटौती करे रहिया आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। हुननि चयो त असां DC मटियारी, SSP मटियारी, SHO हाला ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो करियूं था त असांजे बेनज़ीर इनकम सपोर्ट जी किस्त मां डिवाइस होल्डर कटौती करे रहिया आहिनि। इन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे कटौती कयल पैसा वापसि कराया वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।